ख़बर शामिल कयूं पिया। कडियारो मां रिपोर्ट जमील अहमद सरगानी जी। मोहब्बत डेरो में गंदो पानी बीहण ऐं गंदगी ख़िलाफ़ पैदल रैली कढी। यूसी चेयरमैन ऐं सेक्रेटरी ख़िलाफ़ उस्तादनि ऐं शागिर्दनि एहतजाज कयो। अहिड़ी शिकायत डिस्ट्रिक्ट काउंसिलर मेंबर इरशादुल हक़ डेराज ॿुधाए त गंदगी जा शहर में ढेर लॻा पिया आहिनि ऐं गंदे पाणी जा तलाउ बीह विया आहिनि, जंहिं सबबु उस्ताद शागिर्द ऐं अवामी माण्हुनि खे अच वञ में वॾी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो थो पवे। अहिड़ी शिकायत ते डिस्ट्रिक्ट काउंसिलर मेंबर इरशादुल हक़ डेराज उस्तादनि शागिर्दनि ऐं शहरनि खे चयो त वाक़ई तव्हां सां ज़ाती आहे ऐं यूसी में को बि कमु नथो करायो वञे। मां तव्हांजी हिमायत में यूसी ऑफिस ताईं गॾिजी थो हलां। जंहिं बाद एहतजाजी रैली जो रुख़ यूसी ऑफिस कयो वियो। यूसी ऑफिस में वेठल क्लार्क अमीर अली तनियो ॿुधायो त असांजे हथ में कुझु बि नाहे। तव्हां यूसी चेयरमैन ऐं सेक्रेटरी सां राब्तो कयो। हुन ते साफ़ियन स्वीपरनि खां सफ़ाई बाबति सवाल कयो। हुन ते स्वीपर ॿुधायो त असांजे 3 महीननि खां पगार बंदि आहे ऐं असांजा बचा बुख ते आहिनि। जंहिं ते शहरी अब्दुल लतीफ़ डेराज यूसी सेक्रेटरी राशिद कीरियो सां कॉल ते राब्तो कंदे मसइलनि बाबति शिकायत कई। जंहिं ते सेक्रेटरी अणढंगियो रवैयो इख़्तियार कंदे चयो त जेको करिणो अथो वञी कयो ऐं कॉल कटे। एहतजाजी रैली जी अॻुवाणी कंदे उस्तादनि जुनेद खान डेराज, नज़ीर शाह, मोहम्मद शरीफ सरगानी, ज़ुल्फ़कार भुट्टो ऐं शहरनि फिरोज़ुल दीन डेराज, अब्दुल लतीफ़ डेराज ऐं शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। हिननि वधीक ॿुधायो त यूसी जी बजट 10 लख हुअण बावजूदु शहर में को बि कमु नथो करायो वञे। गंदे पाणी जा तलाउ बीहजी विया आहिनि, नाला उथली पिया आहिनि ऐं हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻिया पिया आहिनि। हिन मुतालबो कंदे डीसी नौशरो फिरोज, कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ऐं वज़ीर बल्दियात खे चयो त करप्ट यूसी चेयरमैन ऐं सेक्रेटरी ख़िलाफ़ नोटिस वठे। स्कूल अॻियां गंदो पाणी निकाल कराए, सफ़ाई बहाल कराए, असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में डीसी ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो।